न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। घोसपुर का खबर शामिल कयूं पिया जमील अहमद बलोच की रिपोर्ट मुताबिक़ 11 ऐं 12 क्लास के बोर्ड जा इम्तिहान शुरू थी विया। हायर सेकेंडरी स्कूल में इम्तिहानी सेंटर ते कापीअ जी धुम मतल, जॾहिं त 11 क्लास जो उर्दू जो पेपर वक्त खां अॻु आउट थी वियो। फोटो स्टेट मशीन ते विकामजण लॻो। अहिड़े अमल बैदि जॾहिं साफ़िन जी टीम स्कूल में कवरेज लाइ पहुती त स्कूल के मेन गेट अॻियां बीठल पुलिस एहलकार मुराद लोलाई ऐं फज़ल ओगाई कवरेज करण खां रोके छॾियो। घोसपुर के साफ़ी शौकत भयो सां बदसलूकी कई वई। अहिड़े वाक़े बैदि साफ़िन में ताप पखिड़िजी वियो, जॾहिं त 11 ऐं 12 जे इम्तिहानी सेंटर में स्कूल इंतजामिया पारां गरी रिश्वत वठण बैदि पंजाब सां तालुक रखंदड़ शागिर्दनि खे इम्तिहान ॾियारियो वई, पर ज़िले इंतजामिया पारां के भी कदम नाहिनि खिया विया।